ताज़ो ई 27 मई ते इसराइली शहर तल अवीव में 15,000 इसराइली शहरनि पारां फ़लस्तीनियुनि लाइ अलॻि रियासत जे क़याम, उलहंदे किनारे तां इसराइली कब्ज़े जे ख़ात्मे ऐं अमन जे हक़ में हिकु वॾो मुज़ाहिरो कयो वियो आहे। मज़े जी ॻाल्हि त यहूदियुनि पारां 2 रियासतूं हिकु उम्मीद जे नारे हेठि कयल मुज़ाहिरे में फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास जो पैगाम पिणु पढ़ियो वियो। ताज़ो चैनल 2 जे तरफ़ां करायल हिकु रायशुमारी मूजिब 47% इसराइली शहरी फ़लस्तीन सां अमन मुआहिदे ऐं 1967 ईस्वीअ खां अॻु वारनि सरहदुनि ते ॿधल हिकु आज़ाद फ़लस्तीनी रियासत जे क़याम जा हामी, जॾहिं त सिर्फ़ 29% शहरी उन जा मुखालिफ़ आहिनि। 14% माण्हू कंहिं बि जमहूरी फ़ैसिले जे हक़ में आहिनि। अचो त सम्झूं 2 रियासती हल छा आहे। ॿी आलमी जंग दौरान यूरोप में नाज़ियुनि पारां लखें यहूदियुनि जी नस्लकुशीअ सबबि दुनिया में यहूदियुनि जे अलॻि रियासत वारी घुर खे मञता मिली। ऐं जंग जे ख़ात्मे ते साइक्स पीको मुआहिदे तहत फ़लस्तीन ते क़ाबिज़ बर्तानिया 1946 ईस्वीअ में अक़वाम मुत्तहिदा जे बणिजण खां पोइ उन जे फ़ैसिले तहत फ़लस्तीन में मौजूदु यहूदियुनि ऐं अरबनि खे 2 धार रियासतूं ठाहे ॾियण जो ऐलान कयो। जॾहिं त ईसाइनि, यहूदियुनि ऐं मुस्लमाननि लाइ मुक़दस जाइ यरूशलम खे अक़वाम मुत्तहिदा जे असर हेठि हिकु बैनुल अक़वामी इलाइक़ो क़रार ॾिनो वियो हो। उन वक़्तु यहूदियुनि उन फ़ैसिले जी आजियां कई, पर अरबनि तरफ़ां उन खे मञण खां इनकार कयो वियो। ऐं ईअं 1946 ईस्वीअ खां 1993 ईस्वीअ ताईं अरबनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इसराइल सां 4 जंगियूं कयूं, पर खेनि शिकस्त आई ऐं ईअं फ़लस्तीन ते इसराइल जो कब्ज़ो मज़बूत थी वियो। उणिवीह सौ 93 ईस्वीअ में इसराइली हुकूमत ऐं फ़लस्तीनी विढ़ाक तंज़ीम PLO विच में अमेरिकी ट्रैक्टे ज़रिए ओस्लो मुआहिदो करायो। जंहिं मुताबिक़ वालारियल फ़लस्तीनी इलाइक़नि ते फ़लस्तीनियुनि खे अख़्तियार ॾेई उते उन्हनि जी हुकूमत क़ाइमु कई वई। ओस्लो ठाह खां पोइ कटर यहूदियुनि इसराइली वज़ीर आज़म यिज़ाक रबिन खे क़त्ल करे छॾियो। ताज़ो 1967 वारे इसराइली अरब जंग दौरान इसराइल पारां कब्ज़ो कयल उलहंदे किनारे मां यहूदियुनि जी इसराइल वापसी बाबति अक़वाम मुत्तहिदा में हिकु करारदाद पिणु पास थी आहे, जंहिंखां पोइ इसराइल मथां आलमी दबाव वधंदो पियो वञे त उहे उलहंदे किनारे तां यहूदियुनि जी गैर क़ानूनी आबादकारीअ जो ख़ात्मो कनि। इसराइल ऐं फ़लस्तीन जी जंग 70 सालनि खां हलंदड़ आहे, जंहिंजो हल यकीनन हिक ॾींहं में मुमकिन नाहे। पर 2 अलॻि रियासतुनि वारो क़याम हाणे एहतिजाज कंदड़ यहूदियुनि लाइ भले हिकु उमेद हुजे, पर 2016 ईस्वीअ में थियल हिकु रायशुमारी मूजिब सिर्फ़ 36% फ़लस्तीनी 2 रियासतुनि वारे हल खे हिकु उमेद सम्झनि था। ऐं साॻे इदारे पारां 3 महीननि बाद करायल रायशुमारीअ में उहो अंगु घटिजी 33% थी वियो। जंहिंमां साफ़ ज़ाहिर आहे त कटर यहूदियुनि ऐं हमास जहिड़ियुनि तंज़ीमुनि जे सबबि फ़लस्तीन जो आज़ाद रियासत बणिजण वारो ख़्वाबु मुमकिन बणिजंदे नज़र न पियो अचे।